सोबोदेरो जे जाखोड़ी किरदार रखंदड़ समाजी अगवान भाउ किफ़ायतुल्ला शेख जी घरवारी मिसिस शबाना नाज़ शेख प्राइमरी स्कूल सोबोदेरो में स्कूल बैग्स ऐं गरम जैकेट्स तक़सीम कया। मिस्कीननि लाइ संदसि जा सोशल कम ऐं ख़िदमतूं क़ाबिले तारीफ़ आहिनि। बरसातुनि सबबि केतिराई माण्हू घरनि खां बेघर थी विया। उन दौरान बरसात मुतासिरीन लाइ टेंट, राशन, तरपाल ऐं ॿियो सामान पिणु तक़सीम कयो हो। अॼु सोशल वर्कर किफ़ायतुल्ला शेख ऐं संदसि मिसिस शबाना नाज़ शेख जिन सोबोदेरो जे प्राइमरी स्कूल में 80 स्कूली बैग ऐं 25 गरम कंबल कपड़ा तक़सीम कया। उन मौके ते मैडम शबाना नाज़ मीडिया वारनि खे ॿुधायो त असां पंहिंजे मिस्कीन मारूअड़नि जी मदद लाइ हर मुमकिन कोशिश कंदासीं। असां सम्झूं था हिन वक़्तु असांखे सभ खां वधीक तालीम ॾे नज़र करणु घुर्जे त जीअं असांजी नई नस्ल सुठी तालीम हासिल करे सघे। सुठी तालीम सां गुरबत जो ख़ात्मो आणे सघिजे थो। संदसि चवणु हो त असां निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं जिन मुख़ैर हज़रात हिननि स्कूल जे ॿारनि लाइ असांजो साथ ॾिनो। अगरि उन्हनि जो साथ रहियो त इंशाअल्लाह सोबोदेरो तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में असांजो ही कमु जारी ऐं सारी रहंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।